नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो भरसां ॻोठ दादवा ते 4 ॾींहं अॻु पुलिस एहलकारनि नेक मोहम्मद चांडियो ऐं रमज़ान जोखियो वॾेरनि जी वंगार वहंदे अहमद नवाज़ मरी खे खंबी खणी विया आहिनि, जंहिं ते संदुसि अमड़ नूर बानो मरी साफ़िन अॻियां दाईंदे चयो त असां मज़ूर आहियूं। हिन लॉकडाउन वारी सूरत हाल में मोरो पुलिस असांजो जीण जंजाल करे छॾियो। मोरो पुलिस नूर उर्फ़ अयाज़ जमाली जी वंगार वहंदे मुंहिंजो नौजवान पुटु 4 ॾींहं अॻु खंबी खणे विया आहिनि, जंहिं ते मुसलसल तशदुद दौरान मारे चुका आहिनि। असांखे शक आहे त असांजे नौजवान पुट खे तशदुद करे मारे वियो आहे, जंहिंजो लाश पिणु दरिया या कंहिं जॻह ते उछलायो वियो। असां केतिरा ई मरतबा पुलिस खे अपीलूं करे चुका आहियूं, मगर असांजी दाद रसी केर बि करण वारो न आहे। मुतासिरीन औरत जो चवणु आहे त मां क़ुरान पाक बि खणी वई आहियां, मगर मुंहिंजी दाद रसी करण वारो केर बि न आहे। मुतासिरीन औरत IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP तनवीर तुनियो खां नोटिस वठण जी अपील कई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़